Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. इमरान खान साहब ने हर माफिया को एनआरओ दिखाया। चीनी चोरी में एनआरओ, आटा चोरी में एनआरओ, तेल चोरी में एनआरओ, और सबसे भरकर आपके सामने कुलभूषण यादव के लिए भी एनआरओ। कश्मीर का सफीर बनना था, वो आज कुलभूषण यादव का वकील बन चुका। कहते हैं कि कानून में कहीं नहीं लिखा कि हमें ऑपोजिशन से बात करना था। जी बिल्कुल, कानून में कहीं नहीं लिखा है कि ऑपोजिशन से बात करना था। अगर आपने ऑपोजिशन से बात नहीं करना था तो ऑपोजिशन के बगैर पास करके दिखाए। जै शख्स के कश्मीर जो सफ़ीर थियणो हो वो कुलभूषण जो वकील बणिजी वियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुकूमत जी नियत ख़राब न हुई त पोइ कुलभूषण बाबति ऑर्डिनेंस छो लिकायो वियो। बिलावल चयो त जेकॾहिं ओपोज़िशन सां नाहे ॻाल्हाइणो त हुकूमत कानून साज़ी करे ॾेखारे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल चयो त इमरान खान हर माफ़िया खे एनआरओ ॾिनो आहे। मुल्क जो अवाम हिकु पेज ते आहे, हुकूमत खे वञणो पवंदो। पीटीआई सरकार वधीक इक़्तिदार में रही त जमहूरियत, मईशत ऐं मुआशरे खे नुक़सानु पहुचंदो। पीपी चेयरमैन चयो त असांखे अञा यादि आहे त गुज़िरियल चूंडुनि में कीअं सिलेक्शन कई वई। उन्हनि चूंडुनि में इदारा जेतिरो तकरारी बणिया, इन खां अॻु कॾहिं बि एतिरो तकरारी न बणिया हुआ। कोरोना वबा न हुजे हा त अॼु कारो ॾींहुं मल्हायूं हा। हमारा इदारे इस इलेक्शंस में मुतनाज़े हुए। माजी में किसी इलेक्शन में हमारे इदारे इतने मुतनाज़े नहीं हुए थे। ये पाकिस्तान का शाहिद वाहिद इलेक्शन था, पहला इलेक्शन था जिसमें हर पोलिंग स्टेशन में बाहर और अंदर हमारा फौज को खड़ा कर दिया गया। जहां पाकिस्तान के हर सूबा में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के शहादत के बाद आग जल रहा था, उस माहौल में जब इलेक्शंस किए थे तो तब हर पोलिंग स्टेशन के अंदर और बाहर फौज नहीं थे। जबकि ज़ियाउल हक के दौर में नहीं हुआ, जबकि मुशर्रफ के दौर में नहीं हुआ। हमारा समझ से बाहर है कि क्यों इमरान खान के लिए ये स्टेप लिया गया। अगर ये सिलेक्टेड रहेगा तो हमारा मुआशी हालात मजीद बुराई की तरफ चला जाएगा। तो जमहूरियत को नुकसान, मईशत को नुकसान, हमारा सोसाइटी को नुकसान। बिलावल भुट्टो करप्शन जी ॻाल्हि न करे, जेकॾहिं सही एहतसाब थियो त खेसि ऑक्सफोर्ड वारी फीस बि वापसि करणी पवंदी। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बिलावल पर्ची खे सबूत बणाए सियासत शुरू कई। इमरान खान वोट जी ताक़त सां वज़ीर आज़म बणियो। ऑपोज़िशन केॾो बि गोड़ करे खेनि एनआरओ न मिलंदो। सिलेक्शन जी ॻाल्हि कंदड़ बिलावल तारीख़ पढ़े त केरु कंहिंखे ॾेढी चवंदो। नून लीग अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त ओपोज़िशन मुतफ़िक़ आहे त हुकूमती पॉलिसीज़ मुल्क लाइ ख़तरो आहिनि। हुकूमत मां छुटकारो हासिल करण लाइ ईद खां पोइ एपीसी में हिकमत अमली जोड़ींदासीं। नून लीग अॻवान वधीक चयो त पाकिस्तान में मार्शल लॉ ऐं जमहूरियत जे बदतरीन मेलाप वारो निज़ाम हली रहियो आहे। रियासत ईअं नाहे हलंदी। पीटीआई हुकूमत 2 सालनि में मुल्क जो बेड़ो ॿोड़े छॾियो आहे। मुल्क में लो हाइब्रिड निज़ाम लागू कयो वियो आहे। नून लीग जी हुकूमत खे पासीरो करे सीपेक खे बि दाव ते लॻायो वियो। हाणे सीपेक अमली कम मां निकिरी सोशल मीडिया ताईं महदूद थी वियो आहे। पीपल्स पार्टी ऐं नून लीग पंहिंजी हुकूमतुनि में नैब जो कानून तब्दील न करे सघियूं। हाणे एतिराज़ वारियो आहे त असां बि खुलियल दिलि सां ॻाल्हियूं करे रहिया आहियूं। वॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त नैब कानून में तरमीम लाइ हुकूमती तजवीज़ुनि ते ॿधल मसवदो ऑपोज़िशन हवाले करे छॾियो आहे। सूमर ते ॿीहर हुकूमत ऐं ऑपोज़िशन ते ॿधल कमेटी जो इजलास थींदो। ॾिसूं था त उन इजलास में केतिरी अॻभराई थिए थी। मुल्तान में मीडिया सां ॻाल्हाईंदे शाह महमूद कुरैशी चयो त चाहियूं था त ॾखिण पंजाब जे अवाम खे पंहिंजा मसइला हल कराइण लाइ लाहौर न वञणो पवे। एडिशनल सेक्रेटरी ऐं एडिशनल IG खे एतिरो बाइख्तियार कयो वञे जो सिहत, तालीम ऐं लोकल गवर्नमेंट जा मसइला थरे ते हल थी सघनि। चाहियूं था त ॾखिण पंजाब लाइ पब्लिक सर्विस कमीशन ठाही वञे। शाह महमूद कुरैशी तरफ़ां पंजाब जे वॾे वज़ीर खां तरमीमी मसवदे ते जल्द जाइज़ो मुकमल करण जो मुतालबो।
पीटीआई सरकार के टफ टाइम ॾियण लाइ छा कजे? पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी बीएनपी सरबराह अख्तर मेंगल सां मुलाक़ात। इस्लामाबाद में ज़रदारी हाउस से मुलाक़ात दौरान ईद खां पोइ एपीसी सूदो सियासी सूरत-हाल ते ॻाल्हियूं। मुलाक़ात में बीएनपी तरफ़ां आगा हसन ऐं मीर मल्क उमती शामिल। पीपी अॻवान फरतुल्ला बाबर, नैयर बुखारी ऐं ॿिया बि मौजूद हुआ। जेयूआई सरबराह मौलाना फजल रहमान के भाउ ज़ियाउर रहमान जूं ख़िदमतूं वफ़ाक़ पारां सिंध हवाले करण जो इंकशाफ। काबीना डिवीज़न 22 जनवरी ते ज़ियाउर रहमान के बदली करे संदसि ख़िदमतूं सिंध हवाले करण जो नोटिफिकेशन जारी कयो। सिंध सरकार खेसि 3 ॾींहं अॻु कराची जे सेंट्रल ज़िले जो डीसी बणायो हो। वफ़ाक़ी वज़ीर अली अमीन गंडापुर मुक़ररी लाइ सिंध सरकार ते तनक़ीद कई हुई। एक महीने में करप्शन के केसिस ते फ़ैसिलो नथो थी सघे। नायब चेयरमैन तरफ़ां सुप्रीम कोर्ट में जमा करायल जवाब मंज़र आम ते अची वियो। करप्शन के केसिस में 50-50 शाहिद ठाहिण कानूनी मजबूरी करार। जवाब में नायब चेयरमैन केसिस जो बार खणण लाइ अदालतुनि जे तइदाद खे नाकाफ़ी करार ॾींदे चयो आहे त हुकूमत खे केतिरा ई भेरा ॿुधायो त अदालतुनि जो अंग न वधण सबबि ट्रायल में देर थी रही आहे। सुप्रीम कोर्ट प्ली बार्गेन ज़रिए रक़म जी वापसी जा इख्तियार बि इस्तेमाल करण खां रोकियो आहे। अहिड़ी इजाज़त मिली वञे त घणा केस अदालतुनि ताईं न पहुचंदा। नायब चेयरमैन सुप्रीम कोर्ट जे स्टे ऑर्डर के ट्रायल में देर जो कारण करार ॾींदे चयो त हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट जे वाज़े कयल उसूलनि ते अमल न कंदियूं आहिनि। जवाबदारनि तरफ़ां मुख़्तलिफ़ दरख़्वास्तूं दाख़िल कराइण वारो अमल बि ट्रायल में देर जो कारण करार। नायब चेयरमैन चयो त अदालतुनि तरफ़ां इस्तेमाल थींदड़ सियासी शख़्सियतनि वारे लफ़्ज़ जी बि ग़लति तशरीह कई वेंदी आहे। हर चीज़ महंगी है। आटा सबसे मेन चीज़ गरीब आदमी के लिए आटा है। 60 रुपये किलो मिल रहा है, 60-62 पैसे ऐसे मिल रहा है। बताओ तो तनख्वाह तो वही की वही है, आदमी तनख्वाह भी कम हो गई है और महंगाई इतनी हो गई है, अब कैसे पूरा करेगा अपना। अटो अघ में मिलंदो 35 रुपया 40 रुपया, हिन महिल माशाला 70 खे वञी लॻो आहे। पोइ कॾहिं 100 ते बि पहुची वेंदो, पर असांखे त वठिणो आहे। अटो मिले तो कम से कम 60 रुपए किलो ऐं घी जेको 140 वारो आहे 170 रुपए किलो थी वियो आहे। तमामु खाइण पीअण जी अशिया खे महांगाई थी वई आहे। असां हुकुमरान से मुतालबो कया त ॿुधारा तव्हां खाइण पीअण जी अशिया ते तव्हां कंट्रोल कयो ऐं आवाम खे रिलीफ ॾियो। सिंध में हुकूमती इदारा अटे ऐं खंड जे अघनि ते कंट्रोल करण में नाकाम। कराची, हैदराबाद, सखर, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि शहरनि में अटे जे अघनि में हिकु धक सां 20 खां 25 रुपया वाध अवाम जी छेल चिवी करे छॾी। अटे जे बहिरान ते वफ़ाक़ी हुकूमत ते तनक़ीद कंदड़ सिंध सरकार जा इदारा फ्लोर मिल्स जी हिकु हटी अॻियां बेवस बणियल। अवाम दाहियो आहे त गाठे टोड़ महांगाई अवाम खां 2 वेलनि जी मानी बि खसे छॾी आहे। हुकूमती इदारा रिलीफ ॾियण बदिरां रुगो नारेबाज़ी ऐं बयाननि ताईं महदूद आहिनि। सिंध सरकार कणिक जी बैनुल सूबाई चुरपुर ते पाबंदी लॻाए छॾी। जारी थियल नोटिफिकेशन में ख़ुराक खाते तरफ़ां समूरनि कमिश्नर्स खे अटे जो सरकारी अघ ते विकिरो यकीनी बणाइण जी हिदायत। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त समूरा कमिश्नर्स ख़ुराक खाते जे अमले सां गॾिजी अटे जो हथरादू बहिरान पैदा कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कनि। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा केस ते सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ वधीक 3 नज़रसानी दरख़्वास्तूं दाख़िल। बलूचिस्तान बार काउंसिल, कोयटा बार एसोसिएशन ऐं पंजाब बार काउंसिल बि फ़ैसिले ते नज़रसानी लाइ दरख़्वास्तूं दाख़िल कराए छॾियूं। दरख़्वास्तुनि में फ़ैसिले ते नज़रसानी जी इस्तदा कंदे मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त सदारती रेफरेंस खे कलदम करार ॾियण बाद मामिलो FBI ॾांहुं मोकिलण जो को जवाज़ ई न हो। फ़ैसिले में मिल्कियतनि जी जांच बाबति जेको मयार वाज़े कयो वियो आहे उहो कानून में किथे बि न आहे। जुडिशल काउंसिल रुगो जज जे कंडक्ट जो जाइज़ो वठी सघे थी। जज जी घरवारी ऐं ॿार जुडिशल काउंसिल जे दायरे में नथा अचनि। बलूचिस्तान जे इलाइक़े तुर्बत में सिक्योरिटी फोर्सिस जी गाड़ी ते हमिलो, हिकु जवान शहीद। ISPR मूजिबि दहशतगर्दनि जे हमले में लांस नायक जावेद करीम शहीद थी वियो। 3 जवान ज़ख़्मी थी पिया, ज़ख़्मियुनि खे अस्पताल नियो वियो। खैबर नातनशाह वेझो होटल ते हथियारबंदनि जी फायरिंग में 2 भाइर मारिजी विया। वाक़े बाद हथियारबंद फरार।
माजीवेल केन शाह डिग्री कॉलेज जे क्लर्क मुख्तियार खुहारो ऐं प्राइमरी उस्ताद नज़ीर खुहारो जा लाश अस्पताल मुंतकिल। जकबाबाद वेझो हथियारबंदनि फायरिंग करे ज़मींदार शादी ख़ान जुखरानी खे क़त्ल करे छॾियो। नैब सखर जी कश्मोर में कार्रवाई खुराक खाते जकबाबाद जो फूड इंस्पेक्टर नज़र मोहम्मद जखरानी करोड़ों रुपयनि जी करप्शन जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार जवाबदार खे रिमांड लाइ अदालत में पेश कयो वेंदो। कोट कासिम वेझो मुअल जानवरनि जी चर्बी मां गिह ठाहिण जो इंकशाफ। इंतज़ामिया जी कार्रवाई वॾे अंग में मुअल जानवर ऐं सिहत लाइ नुक़सान का गिहत इल्ज़ाम हेठि आयल जवाबदारनि ख़िलाफ़ सखण थाणे ते केस दाख़िल कयो वियो। DC मलीर घंवर ख़ान लगारी जो चवणु आहे त ज़िम्मेवारनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटहरे में आंदो वेंदो। कंदकोट पुलिस शहरनि खे धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद कराइण में नाकाम। ज़िले में मुग़विन जो अंग छती वियो। ग़ुलाम अब्बास हामिद ऐं ज़ाहिद मीरानी अञा ताईं बाज़ियाब न थी सघिया। कंदकोट पुलिस जी रिवायती सुस्ती ख़िलाफ़ इंडस हाईवे ते मीरानी बिरादरी जे माण्हुनि जो धरणो। रोड जे ॿिन्ही पासनि खां केतिरी देरि ताईं गाॾियूं बीहजी वियूं। मुज़ाहिरीन चयो आहे त 1.5 हफ़्तो गुज़रण बावजूदि पुलिस मुग़विन खे धाड़ेलनि जे चंबे मां आज़ाद कराइण लाइ कख भञी बीणो नाहे कयो। धाड़ेलनि ख़िलाफ़ कार्रवाई बदिरां वारसनि मथां राजोनी लाइ दॿाउ विझण जो इंकशाफ। पुलिस जी मुज़ाहिरीन खे 2 ॾींहनि अंदरि मुग़वी बाज़ियाब कराइण जी ख़ातिरी। मीरानी बिरादरी जे माण्हुनि मुग़विन जी बाज़ियाबी ताईं तहरीक जारी रखण जो चिता ॾेई छॾियो। साइकिल वाले का चालान है। रंग नहीं आना सर्विस रोड से आते हैं। गलती हो गई। ये लो 500 का चालान है। ये लो 500 का चालान। मैं 500 आटा नहीं है घर के लिए मेरा। ये लो गलती हो गई। बस गलती हो गई थी। आटा के नहीं है रंग मैंने छोड़ दिया था। कराची ट्रैफिक पुलिस जो कमाल क्लिफ्टन में 1 वे जी भञकड़ी जो जवाब ॼाणाए साइकिल जो चालान कटे छॾियो। पोरियत खां 520 रुपया ॾंढ वसूल। DIG ट्रैफिक नोटिस वरितो। SP सिटी खे जांच जो हुकुम। ऐं सिंध जे केतिरनि ई हंधनि ते अॼु बि बसकारो। थरपारकर उमरकोट मीरपुर ख़ास सांघर हैदराबाद ॼाम शोरो ऐं टंडोला यार ज़िलनि जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात बाद हैस्को जा 96 फीडर्स बंदि। लाॻापियल केतिरा ई इलाइक़ा ऊंदहि में ॿुॾी विया। हैस्को तर्जुमान जो चवणु आहे त हिफ़ाज़ती उपान तहत फीडर्स बंदि कया विया आहिनि। बरसात बीहंदे ई बिजली बहाल कई वेंदी। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे ॾियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।